वो कमदार चंगतरा पानी दे नियत सां को कम कर सॼो ॾींहुं वेही बस माल खायूं ॾचो पियो साईं धोयूं साईं पता मेरा थी आए चंगतरा पुट चंगतरा हाणे न पर छबड़ के पानी दे बोतार बादशाही जो खैर साईं बादशाही जो खैर ॿियो खैर थपियो सही साईं कंदार ॿियो खैर पोपट कान ॿियो खैर दोही शुक्र अल्हम्दुलिल्लाह ॿियो साईं खैर खैर दऊं तव्हां ख़ुशि हो सफ़ा खैर था अल्हम्दुलिल्लाह खैर इहो साईं हलो असांजी दावत खायो यार साईं से ॻाल्हि त ॿुधो न जेको मां समूरो सामान घर वटि ॾेई आयो आहियां जेको आहे उनखां पोइ 2-3 चकर आयो आहियां तव्हां जेको आहे न मिलिया अॼु मां अॼु न कयो साईं वॾा दिला खान यको मांखे मिनथा हा साईं पुछो तव्हां यार असल में तव्हांजी दावत असांखे अखियुनि जा पर महिमान ताई अचो न कजो बहन के ॾिसो हलो ग़रीबनि एॾो मजबूर कयो थी त पर हल बाबा हलो तूं हलो तूं काॾे हिते तूं बंगले ते केरु ईंदो को महिमान ताई अचे वञे को चांहि पाणी गिला करा असांजी तुंहिंजी मानी मां मोकिले छॾींदोमांइ टेंशन न कर तूं हिते हा छॾो मानी ते पियो आहे अचो साईं हे असांजो ग़रीबाणो घर आहे माशाअल्लाह अरे दर कहीं बंद कर ओ छोरा दर खोल दर छो बंद कयो थी मां जेको कुतो न गाल में गिली है पढ़ाई बूथारी वडेरो दिलो खान आयो आहे अकुल सां ॻाल्हाए अकुल सां हलो साईं हलो आज दिलो खान मुझे घर वा आयो उठो साईं 2 मिनट उठो साईं छो उठो साईं 2 मिनट गलती थी वई असां का साफ़ ई न कयो मेरो पियो आहे हाणे वियो साईं यार मश्करो हलाए छा मां ड्रेजारे छड़ी उठो ओ मेरो पियो न साईं नी करे ॿियो खैर दुआ खैर तव्हां ख़ुशि सही आहे साईं अते साईं वॾा लॉलीपॉप त मां पुट लॉलीपॉप पुट खे वॾी फज़ीलत सेखारी हाणे वॾेरे खे हथ ॾियणु ॾिसे वो छो न वॾेरे खे पहिरें पई हथ ॾिबो आहे पहिरें पई हथ ॾिबो आहे हा तोखे कॾहिं पहले पई हथ ॾिनो पियूं ऐं वरी वॾेरो दिलो खान था आसमान त लही आउन खे पहले पई हथ ॾियो सुधरदे न हा नंढनि वॾे जो तोखे अदब जी ख़बर कोन्हे वॾेरो आहे पंहिंजे ॻोढ़ जो हले तो सफ़ा को तुंहिंजे पुट खे तमीज़ ई न आहे अकुल माफ़ी थी छोरो टरड़ो आहे ईअं जेको आहे न तमीज़ न अथसि ॿियो खैर आहे साईं दोवन खैर तव्हां ख़ुशि हो ॿार बचड़ा ख़ुशि आहिनि सभु अॼु साईं वॾा कुर्ब कया असां ग़रीबनि जे घर ते कदम रखियो साईं तव्हां बसि छा आहे जो मूंखे बि घणो टाइम थी वियो जो मां कॾहिं कंहिंजी दावत न खाधी अच्छा हा 2-3 पाया मूंखे 2 मिनट थोरी हा यार हक़ीक़त आहे मां वरी जां पियो ख़्वाब ॾिसां थो दिलो खान मुंहिंजे घर आयो छो 2 महीना थी विया आहिनि मां बि कंहिंजी दावत न खाधी पोइ तव्हां बि रोज़ु मुंहिंजे अचो पिया अच्छा चओ पिया त टाइम ॾियो दावत जे लाइ टाइम ॾियो अॼु बसि दिलि चयो यार अचे थो रोज़ु दावत जो टाइम ॾे हली आयासीं कुर्ब क्या है छोरा लॉलीपॉप हेॾे त 2 मिनट मच्छी वठी आयो आहीं हा पक्की मच्छी थी सफ़ा इहो कंडो हिकु ई कोन्हे अची घर ॾे चओ बसि VIP पचायो वॾेरो दिलो खान आयो आहे जल्दी में हा हल ॿियो साईं खैर आहे खैर हा मच्छी भली साईं मच्छी साईं मां सफ़ा फर्स्ट क्लास वठी आयो आहियां इहा सम्झ आई त ताज़ी मच्छी आहे दरिया मां पकड़े आयो ॿुधो साईं हाणे मच्छी जेको तयारु थी वई हूंदी तव्हां हथ धोयो त पोइ तव्हांखे मच्छी खाओ हा मच्छी जो इहो बि चवंदा आहिनि त भाउ मच्छी खाइण सां दीद वधंदी आहे बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह बस हा अब्बा छा थियो ओ मच्छी धोअण लाइ नलके ते लकी आऊं न कुतो लूथे वियो ओ धोअण लाइ लकी आऊं वली व्याज न अंदर कमरे में पोयो कुतो जाए नूचे वियो हाणे चणे पोइ पचवाए ता साईं पोइ इहा मच्छी हुजे साईं तयारु करायूं अकुल हुनखे बि कोन्हे तोखे बि कोन्हे कुतो मच्छी लूसियो आहे त हाणे उहा खाऊं मच्छी खे कैंसिल करे मच्छी वई त साईं को मसइलो कोन्हे फ्रिज में जेको आहे गोश्त रखियो आहे ॿाकरो वठी आयो उहो तयारु करां ॿाकरो गोश्त आहे साईं नंढो ले लेजो कचड़ो गोश्त उहो मां जेको आहे न वठी रखियो सही गोश्त भलो ज़बरदस्त ॿियो साईं खैर लॻो गोश्त तयारु थी वियो त तव्हां हथ धोयो त पोइ मां तव्हांखे जेको गोश्त करां बिस्मिल्लाह से बिस्मिल्लाह गोश्त ॿाकरो हा साईं असुल तकलीफ़ कयो न सेड़ी का ॻाल्हि कोन्हे हा लॉलीपॉप खणी अचे जनाब खणी हाणे वॾेरे जा हथ बि धोया खणी आ बा देर छो छा आहे
उहो चवंदा आहिनि इहो गलदो कोन काठियूं कोन आहिनि इहो कोन गलदो ॿी का छाई थो गले ई नथो न थो गले ॾिठो वे साईं कसाई को गोश्त वठी आयो आहे कसम खणी चयईं कि गोश्त कचड़ो आहे पहिरें दाग में ॻरी वेंदो हाणे गोश्त ॻरे ई नथो तूं बसि ईअं कर कुकुड़ आहे हा हा पंहिंजो देसी कुकुड़ जेको भांगो भागो उहो कोई असांखे कुर्बान करूं वॾेरे तो छो हा ठीकु आहे कोई साईं देसी कुकुड़ खाईंदा हुआ साईं उहो बसि कुआयूं था कुकुड़ त साईं वाह वाह साईं चवनि था कुकुड़ जो देसी खान हा, साईं। हे जोड़ मज़बूत मज़बूत न ताक़त साईं भागो बीठो आहे सभु आहे शौक़ जो हा। पर तुंहिंजे मथां कुर्बान आहे वाह तयार थी वियो साईं हाय 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 धोयां त बसि बिस्मिल्लाह कयो साईं वॾो हथु धोयो साईं हाय जे दोता रे हे धोयो न बसि तयार थी वियो यार वॾी ॻाल्हि बस नो बिस्मिल्लाह साईं मम्मी पापा अब्बा खड़ी आहे कुकुड़ बसि ओ कुकुर पकला न तो दे भजा भजा था कदी भी दोए छो नथो पकड़ण ॾे न पतला नी दोले तारे भजी हिकिड़ो चयो मां त कुकुड़ खे हरको कयो जीअं पकड़ण ॾे तव्हां हुनखे ट्राह ॾेई कुकुड़ ई भॼाए छॾियो हुई कोने पतला ॾींदो पोइ ॿी का चाही अथव साईं हाणे कुकुड़ पकड़ नथो ॾे हिन छोरे खे तूं दिलि खां था वेह त मां खणी थो अचां मां यार। खणी थो बसि तव्हांजो तकड़ कर तकड़ यार असांजे वाट में पाणी वही वही सफ़ा असुल जेको आहे जो अचो ते त हाथ धोयो जेतले ते हाथ धोयो वारी अच बस दा बस कर अहिड़ी दावत कॾहिं असां खाधी ई न थमान घनो हुजे मता वञा अब्बा खे खनाए चा मां घनो थमान हूंदो न खणी न वारो कर टाइम न आहे असांजे लाइ टाइम क़ीमती आहे यार अचो चकर हथ दोरायो अथऊं साईं बसि तकलीफ़ जी माफ़ी बसि यार तो करे छा चइजे असांखे टाइम जी कमी आहे असांखे टाइम असांजो क़ीमती आहे वॾो वॾो बिस्मिल्लाह कयो हाणे बसि ॿुधो न साईं बिस्मिल्लाह अरे हे छा हे चांहि बाबो शर्म तोखे न आहे हया असांखे न आहे पहिरियों मच्छी चई वरी साईं गोश्त चई वरी देसी कुकुड़ चई असांखे हेॾा खाब ॾेखारे तूं असांखे जेको आहे चांहि पापे ते पुॼायो थी वॾेरा खा त तूं बि असांखे ॾेखारिया न साईं कहिड़े टाइम चए पियो रोडां हीअं ठहंदियूं कहिड़े टाइम चए पियो बिजलियूं तव्हांखे लाहे ॾींदुसि कहिड़े टाइम चए पियो स्कूल ठहंदा कहिड़ी टाइम चए पियो इस्पताल ठहंदी कहिड़ी टाइम चए पियो नालियूं ठहंदियूं ख़्वाब त तव्हां बि असांखे हर साल ॾेखारींदा आहियो न असां ख़्वाब ॾिसी ॾिसी थकी पियूं हाणे तव्हां ख़्वाब ॾिसो हिकु त यार हाणे छा कयूं भला जी बिस्मिल्लाह जेको पापो आहे बसि शुरूआत कयूं ॿियो छा अब्बा 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 छा थियो छोरा हे वाली पापा मांजो खणी ॾिनो थी तो जो छा हे वाली मांजो पापा खणी न थी वाले वॾो छानो या वॾा बेस्ता होॾे ॿई पी पुट हे असांखे टाइम न ॾींदा आहियूं दावत इहो तव्हांखे टाइम ॾिनोसीं पापे ते बि तुम्हारे पुट जो पापो खणिया हुआ मां चवां थो असां चढ़िया हुयासीं तव्हांजी दावत खाइण आयासीं असांखे कहिड़ी ख़बर तव्हां असां अहिड़ी तव्हांजी अहिड़ी जेको नसीब जी ॻाल्हि आहे न जेको मिली नसीब थी न पंहिंजो भलो कयो थियो संगत अगर अव्हांखे ही वीडियो क्लिप पसंद आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे ज़रूर दबायो जीअं असांजे चैनल जो हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे वॾी महिरबानी।